सिंधी कल्चर डे असां छो मल्हाईंदा आहियूं? पहिरीं दफ़ो कॾहिं सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो वञे, पोयां वजह यानी मक़सदु छा आहे? छा तव्हांखे ख़बर आहे? अगरि न तव्हांखे अचणो पवंदो 15 साल पोइ 2009 में जंहिं सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब अफ़गानिस्तान जो दौरो कयो, जेको मौजूदा सदर बि आहे। हाणे हिते अव्हांखे हिकु ॻाल्हि यादि रखण जी ज़रूरत आहे त बाबा असांजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हांखे मालूमात ॾियणु आहे। कंहिं बि सियासी पार्टी या उन रहनुमा जे हक़ में या उन ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु असांजो मक़सदु न आहे। त हुते छा वाक़ियो पेश आयो दोस्तो? जॾहिं सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब अफ़गानिस्तान जो दौरो कयो त दोस्तो हुते जेको हुन लिबास ऐं जेको सिंधी टोपी पाती उन ते तनक़ीद कई हुई, जंहिंजे जवाब में जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त पूरे सदर पाकिस्तान पूरे पाकिस्तान जो सदर हुयो, पूरे पाकिस्तान जे अवाम जो रिप्रेज़ेंटेटिव हुयो। उन जेको आहे सो पूरे पाकिस्तान जे अवाम में जेको रंज ऐं गुस्सो पाए वियो, छो जो पूरे पाकिस्तान जे अवाम जी इंसल्ट हुई, जंहिंजे जवाब में सिंध जे अवाम हर साल डिसंबर जे परे आचर ते जेको आहे सो सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जो फ़ैसिलो कयो, जीअं पूरी दुनिया में पाकिस्तान पूरे में पूरी दुनिया में सिंधी सकाफ़त खे उजागर करण जो फ़ैसिलो कयो वियो। हिते तव्हांखे इहा ॻाल्हि बि यादि रखण जी ज़रूरत आहे त बाबा अली काज़मी साहब वॾो अहम किरदारु हुयो सिंधी सकाफ़त जे लिहाज़ सां, सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे लिहाज़ सां। सो अव्हांखे हमेशह जेको आहे सो इन जो नालो यादि रखिणो आहे, इन जेको ख़िदमात आहे एतिराफ़ करणु लाज़मी आहे। इन खां पोइ जेको आहे सो पहिरीं दफ़ो कॾहिं सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो दोस्तो? पहिरीं दफ़ो जेको सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो हुयो उहो उन तारीख़ 6 डिसंबर 2009 में पहिरीं दफ़ो सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो। पहिरियां जेको आहे सो इन नालो टोपी ऐं अजरक डे रखियो वियो हो। टोपी ऐं अजरक डे पहिरियां हिन नालो रखियो, उन खां पोइ कुझु सालनि खां पोइ हिन नालो मटाए करे सिंधी कल्चरल डे रखियो वियो, जेको हाणे सिंधी वासी पूरे जोशो ख़ुरोश सां ख़ुशीअ सां ऐं जेको आहे मोहबतूं वंडे करे मल्हाईंदा आहिनि। न सिर्फ़ु सिंधी अवाम बल्कि पूरे पाकिस्तान जा अवाम जेको आहे सो गॾिजी करे सेलिब्रेट कंदा आहिनि, पार्टिसिपेट कंदा आहिनि। बाक़ी अव्हां सां इहा रिक्वेस्ट कंदासीं त बाबा कुझु दोस्तनि जॾहिं कुझु दोस्त जेको इंटरव्यू कयो, कुझु जेको आहे सो उर्दू स्पीकिंग जेके कॉन्टेंट क्रिएटर्स आहे, जेके वीडियो ठाहींदा आहिनि उर्दू ॿोलीअ में, उन सिंधी नौजवान खां इंटरव्यू कयो त छा अव्हांखे ख़बर, अव्हां छो पिया सेलिब्रेट कयो, छो पिया मल्हायो सिंधी सकाफ़ती ॾींहुं? उनखे का ख़बर ई कोन्हे त पोयां वजह छा आहे, उन मक़सदु छा आहे। हाणे अव्हां जी अगरि हे वीडियो अव्हां वटि पुॼी वियो आहे त इहा अव्हां जी ज़िमेदारी आहे। हे हिन वीडियो खे उन दोस्तनि में पुॼायो, उनखे मैंशन कयो, उन सां शेयर कयो, जंहिं उनखे इहा जेको आहे सो मालूमात मिली सघे। असां सां जेको आहे सो असां अव्हां सां अहिड़े मालूमाती वीडियो शेयर कंदा आहियूं। अगरि तव्हां चाहियो त तव्हां असांजो अकाउंट विज़िट बि करे सघो था ऐं असांखे फॉलो करे जेको आहे फॉलो ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे अॻिते बि अहिड़ा मालूमात वीडियोस मिली सघनि। असांखे ॾिजो इजाज़त ऐं असां तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो सां गॾु। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो हिन अकाउंट जो रखिजो ढेर सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।